ओम शांति। अजय जी मेरी तारीख है 7/4/2026। मेरा बाप जानता मीठे मीठे बार देवता ठहणवा त अमृत पियो प्यारो। अमृत पीअण वारनि जी श्रेष्ठाचारी अमृत पीअण वारा ही श्रेष्ठाचारी ठहींदा। प्रश्न हिन समय सतयुगी प्रजा के आधार ते तैयार थींदी। उत्तराज हिन ज्ञान सां प्रभावित हूंदा आहिनि। ॾाढो सुठो सुठो चईंदा आहिनि, लेकिन पढ़ाई न पढ़ंदा आहिनि। महिनत न कंदा आहिनि, उहे प्रजा ठही वेंदा आहिनि। प्रभावित थियण माना प्रजा ठहिण। सूर्यवंशी राजा रानी ठहिण जे लाइ त महिनत खपे। पढ़ाई ते पूरो अटेंशन हुजे। यादि कंदे ऐं कराईंदा रहो त ऊच पद मिली सघंदो। यादि कंदा ऐं कराईंदा रहो त ऊच पद मिली सघंदो आहे। गीता तूं राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो कि असांजो जीवन हीरे जहिड़ो हुयो, हाणे कौड़ी जहिड़ो थी वियो। इहा त कॉमन ॻाल्हि आहे। बाबा ॾाढो सहज रीति सां सम्झाईंदा आहिनि, जो कोई नंढो ॿार बि सम्झी सघे। सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आहिनि त नंढा नंढा ॿार बि वेही ॿुधंदा आहिनि, वेही रहंदा आहिनि। परंतु इहे सत्संग आदि में त जो ॿुधाईंदा आहिनि उहे सभु कथायूं आहिनि। कथा कोई ज्ञान न आहे, बनी बनाई कहानी आहे। गीता जी कहानी, रामायण जी कहानी, भिन्न भिन्न शास्त्र आहिनि जंहिंजी कहानियूं वेही ठाहींदा आहिनि। उहे सभु कथायूं आहिनि। कहानियुनि सां कोई फ़ाइदो थींदो आहे छा? ही सत्यनारायण जी अर्थात नर सां नारायण ठहिण जी सच्ची कहानी आहे। इहे ॿुधण सां त नर सां नारायण ठही वेंदा। हीअ अमर कथा बि थी वई। तव्हां निमंत्रण ॾींदा आहियो कि अचो अमर कथा तव्हांखे ॿुधायूं, त तव्हां अमरलोक में हली वेंदो। त बि कोई न सम्झंदा आहिनि। शास्त्रनि जी कहानी ॿुधंदा ईंदा आहिनि, मिलंदो त कुझु न आहे। शास्त्रनि जी कहानी ॿुधंदा ईंदा आहिनि, मिलंदो त कुझु न आहे। वेंदा लक्ष्मी नारायण जे मंदिर में, हलो दर्शन करे अचूं। महात्मा जो दर्शन करे आया। इहा हिकु रस्म हली ईंदी आहे। ऋषि मुनि आदि जो थी करे विया, उन्हनि खे मथो टेकंदा आहिनि। कुझु रचता ऐं रचना जी कहानी जो पतो आहे त चईंदा न, है न। ये ज्ञान ॿुधण लाइ बि भाग्य खपे, पेशेंस खपे, अंदरि इच्छा हुजणी खपे। हाणे त तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि रचना ऐं रचना जी कहानी त ॾाढी सहज आहे। अलफ़ ऐं बे, काथे एॾा विस्तार ग्रंथ शास्त्र, एॾा मंदर, ऐं काथे सभिनि जो सार आहे शिव बाबा ऐं स्वर्ग जी बादशाही। जॾहिं शिव बाबा ईंदा आहिनि असांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि, त जॾहिं असां ज्ञान ॿुधंदा आहियूं, हुननि में जो परीक्षाऊं ईंदियूं आहिनि, जो विघ्न ईंदा आहिनि, जो बि कुझु थींदो आहे देवी देवता ठहिण लाइ, राधे कृष्ण लक्ष्मी नारायण लाइ जो ठाहिण लाइ जो बि कुझु परीक्षाऊं विघ्न ईंदा आहिनि, उन्हनि खे बाबा जी शक्ति सां जो असां पार कंदा आहियूं, उन्हनि जा ई त ग्रंथ शास्त्र मूर्तियूं ठहियल आहिनि न दुनिया में। त अलफ़ ऐं बे, काथे शिव बाबा ऐं ॿे बादशाही ॾींदा आहिनि। हुननि जे विच में जो बि कार्य थींदो आहे, उन्हनि खे कहानियूं वेही ॿुधाईंदा आहिनि। पर प्रदर्शनी में जो ईंदो आहे उहा कहानी त ठीकु ॿुधी वेंदा आहिनि, परंतु उहो पवित्र न ठहींदा आहिनि। सम्झंदा आहिनि कि विकारनि में वञण जी हिकु रस्म बि अनादि आहे। मंदरनि में देवताउनि जे अॻियां वञी करे ॻाईंदा आहिनि, तव्हां संपूर्ण निर्विकारी आहियो। पोइ ॿाहिरि वञी करे चईंदा आहिनि विकार में वञण त अनादि आहे। हिन बिगर दुनिया कीअं हलंदी? लक्ष्मी नारायण आदि खे बि त ॿार हुया न, ईअं चई ॾींदा आहिनि। त
अहिड़नि खे छा चऊं। मनुष्यनि जो कलप मर्तबो त ॾेई न सघूं न, है न। मनुष्य त चईंदा आहिनि विकार बिगर दुनिया कीअं हलंदी। त अहिड़े माण्हुनि खे असां छा ॾियूं। देवताऊं बि मनुष्य हुया, केतिरा सुखी हुया। देवताऊं बि मनुष्य हुया, लेकिन उन्हनि खे मर्तबो मिलंदो आहे देवी देवताउनि जो। केतिरा सुखी हुया। लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। तव्हां ॿारनि खे बाबा ॾाढो सहज ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। बराबरि हिते भारत में ई स्वर्ग हुयो, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो न। चित्र बि आहिनि। इहे त सभु मञदा कि सतयुग में उन्हनि जो राज्य हुयो। हुते कोई दुखी न हुयो, संपूर्ण निर्विकारी हुया। उन्हनि जा मंदिर बि वॾा वॾा ठहिया हुआ आहिनि। उन्हनि खे 5000 वर्ष थिया आहिनि कंहिंखे देवी देवताउनि खे। हाणे उहे आहिनि। हाणे त कलयुग जो अंत आहे। मनुष्य आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। भॻवान त मथे में रहंदा आहिनि निर्वाण धाम में। असल में असां आत्माऊं बि हुते रहंदियूं आहिनि। हिते पाठ वॼाइण ईंदा आहियूं। पहिरियों असां लक्ष्मी नारायण जे राज्य में हुआसीं। हुते ॾाढा सुख आनंद में हुआसीं। पोइ 84 जन्म वठी करे हाणे हिते अची पिया आहियूं। घायल बि अञा 84 जे चक्कर। असां सूर्यवंशी 1250 वर्ष राज्य कयो। हुते अथाह सुख हुयो। संपूर्ण निर्विकारी हुया न। हीरे जवाहरातनि जा महल हुया। असां राज्य कयो, पोइ 84 जन्मनि में अचिणो पए। इहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी जे चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। अधु कल्प सुख हुयो। राम राज्य में हुया, पोइ मनुष्यनि जी वृद्धि थी। सतयुग में 9 लख हुया। सतयुग अंत में वृद्धि थी करे 9 लख सां 2 करोड़ थी वेंदा। सतयुग जे अंत में पोइ 12 जन्म त्रेता में वठंदा आहियूं। मतिलबु सतयुग जे अंत ताईं 2 करोड़ थी वेंदा। पोइ त्रेता में 12 जन्म ॾाढा सुख चैन जा हुया। हिकु ई धर्म हुयो। पोइ छा थियो? पोइ रावण राज्य शुरू थियो। राम राज्य ऐं रावण राज्य ॾिसो ॾाढो सहज रीति सां बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि। नंढे नंढे ॿारनि खे बि ईअं ॿुधाइणो खपे छा थियो हुयो। वॾे वॾे सोने हीरे जवाहरातनि जा महल अर्थक्वेक जे अंदरि हली विया। भारतवासी जे विकारी थियण सां अर्थक्वेक थी वियो न। पोइ रावण राज्य शुरू थियो। पवित्र सां अपवित्र थी विया। चईंदा बि आहिनि सोने जी लंका अंदरि हली वई। कुझु त बचियो हूंदो न, जंहिंसां पोइ मंदर आदि ठाहिया हूंदा। भक्ति मार्ग थियो शुरू थियो। मनुष्य विकारी थियण लॻिया। पोइ रावण राज्य हलियो त आयु बि कम थी वई। असां निर्विकारी योगी सां विकारी भोगी थी वियासीं। त बाबा चवनि था ईअं कहानी वेई उन्हनि खे ॿुधायो कीअं सतयुग त्रेता में छा थियो, पोइ द्वापर में छा छा थियो, कीअं भक्ति मार्ग शुरू थियो, कीअं मनुष्य विकारी थी विया। पोइ रावण राज्य हलियो त आयु बि कम थी वई। असां निर्विकारी योगी सां विकारी भोगी थी वियासीं। यथा राजा रानी तथा प्रजा सभु विकारी थी विया। ये कहानी केतिरी सहज आहे। नंढी नंढी बच्चियूं बि इहे कहानी ॿुधाइनि त वॾा वॾा आदमियुनि जो मुंहुं हेठि थी वञे। हाणे त बाप वीस ॿुधाईंदा आहिनि। इहे ई ज्ञान जो सागर पतित पावन आहिनि। अच्छा द्वापर में भोगी पतित ठही विया। पोइ ॿिया धर्म बि शुरू थी विया। अमृत जो नशो हुयो उहो खलास थी वियो। पोइ लड़ाई झगड़ो थियण लॻिया। द्वापर खां वठी करे असां किरिया आहियूं। कलयुग में असां ॿियो ई विकारी ठहिया आहियूं। पथरनि जी मूर्ति ठाहींदा रहियासीं। हनुमान गणेश पथर बुद्धि थियण जे कारण भॻवान खे बि पथर जी मूर्ति में ठातो अथनि।
सम्झंदा हुया कि भॻवान पथर ठिकर में आहे। छो जो बुद्धि पथर बुद्धि थी वई न। ईअं चईंदे चईंदे भारत जी हालत छा थी वई। हाणे पोइ बाबा चईंदा आहिनि विख छॾे अमृत पीओ पवित्र ठहो, पोइ तव्हांखे राजाई मिलंदी। विख छॾियो त पोइ तव्हां मनुष्य खां देवता ठही वेंदा। विख छॾियो त तव्हां पोइ मनुष्य खां देवता ठही वेंदा। परंतु विख छॾंदा ई न आहिनि। विख जे लाइ केतिरो मारंदा आहिनि, तंग कंदा आहिनि। तॾहिं त द्रौपदी पुकारीनि। तव्हां सम्झंदा आहियो अमृत पीअण बग़ैर असां देवता कीअं ठाहींदासीं। या त शिव बाबा जो ज्ञान अमृत पीओ या पोइ विकार में वञो। सतयुग में त रावण हूंदो ई न आहे। बाबा चईंदा आहिनि जेसि ताईं श्रेष्ठाचारी न ठाहींदा स्वर्ग में न अची सघंदव। त श्रेष्ठाचारी ठहो। उहो हाणे जो श्रेष्ठाचारी ठहिया हुआ उहो भ्रष्टाचारी ठही विया आहिनि। पोइ हाणे अमृत पी करे श्रेष्ठाचारी ठहिणो। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो। छा गीता भुलिजी विया आहियो। गीता रची मां, नाम विझी छॾियो श्री कृष्ण जो। हिन लक्ष्मी नारायण की राजाई कीअं ॾिनी। ज़रूरु भॻवान ई ॾिनी हूंदी न। अॻिले जन्म में भॻवान राजयोग सिखायो हुन। नाम बि विधियो आहे श्री कृष्ण जो। त सम्झाइण जी प्रैक्टिस ॾाढी करणी आहे। ॾाढी सहज कहानी आहे। बाबा खे केतिरो समय लॻियो। अधु घंटे में एतिरी सहज ॻाल्हियूं बि सम्झी न सघंदा आहिनि। इन करे बाबा सम्झ त चईंदा आहिनि सिर्फ़ु हिकु नंढी कहानी वेई कंहिंखे सम्झायो। हथ में चित्र वठो। सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। पोइ त्रेता में राम सीता जो, पोइ द्वापर में रावण जो राज्य शुरू थियो। केतिरी सहज कहानी आहे। बराबरि असां देवी देवता हुयासीं, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहियासीं। हाणे पंहिंजे खे देवता न सम्झण जे कारण उहे ख़ुदि खे हिंदू चई छॾंदा आहिनि। धर्म भ्रष्ट धर्म श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ सां धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी पिया आहिनि। ईअं नंढी नंढियूं बच्चियूं बि वेही भाषण करनि त सॼी सभा हीयर थी वञे। बाबा सभी सेंटर्स वारनि खे ॿुधाइनि था। हाणे इहे वॾा वॾा न सिखंदा आहिनि त नंढी नंढी कुमारियुनि खे सेखारियो। कुमारियुनि जो नाम बालो बि आहे। दिल्ली बॉम्बे में ॾाढी सुठे सुठे कुमारियूं आहिनि, पढ़ी लिखी बि आहिनि। उन्हनि खे त खड़ो थियणो खपे। केतिरो कमु करे सघंदी आहिनि। अगरि कुमारी खड़ी थी वञे त नाम बालो थी वञे। साहूकार जी घर जी जो उहो त ॾाढी मुश्किल हिमत सां साहूकार घर जी हूंदी त उहो मुश्किल हिमत रखंदी। साहूकारनि जो नशो रहंदो आहे न। दहेज आदि मिलंदो आहे त बसि कुमारी शादी करे पंहिंजो कारो मुंहुं करे छॾंदी आहे। पोइ सभिनि जे अॻियां झुकणो पवंदो आहे। त बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। परंतु पथर बुद्धि ठहिण जो पारस बुद्धि ठहिण जो ख़्याल ई न ईंदो। ॾिसो जो न पढ़ंदा आहिनि उहे बि अॼुकल्ह MP MLA आदि ठही विया आहिनि। पढ़ाई सां त छा ठही वेंदा आहिनि। हीअ पढ़ाई त ॾाढी सहज आहे। जो बाबा जे ज्ञान में न हलिया उहो लौकिक पढ़ाई में हली वेंदा आहिनि। पर उन्हनि में केॾो टफ एग्ज़ाम हूंदो आहे। इहे एग्ज़ाम त केॾो सहज आहे। इहे पढ़ाई ॿियनि खे बि वञी करे सेखारिणो खपे, है न। ॾिसो बाबा जे ज्ञान में जॾहिं असां ईंदा आहियूं, जॾहिं असां ज्ञान सिखंदा आहियूं, केरु हिकु बि अगरि एॾी भीड़ मां अगरि हिकु बि आत्मा सिधी रीति सम्झी करे ज्ञान में हलंदी आहे त उहो ख़ुशी केॾी थींदी आहे, है न। त इहे न सम्झो कि कुमारियूं पढ़ियल लिखियल इहे चकर वञी सम्झाइनि प्रदर्शनी में सेंटर ते वञी करे ईअं करनि, हुन सां छा मिलंदो।
त हिते बि एॾी पढ़ाई लिखाई करे नौकिरी धंधा करे छा थो मिले, 2 कौड़े। हुते कम से कम बाबा जे घर में ईंदा हिकु ॼणो बि अगरि सिखी वियो न त उहो जो ख़ुशी मिलंदी आहे न, उहा लौकिक दुनिया में करोड़ रुपए मिलण खां पोइ बि न मिले। मतलब हीअ त अलौकिक ख़ुशी हूंदी आहे न कि बाबा जो ज्ञान असां कंहिंखे ॿुधायूं था ऐं हुन में हिकु बि आत्मा सम्झी वई, हुन जो बुद्धि जो तालो खुली वियो ऐं उहो सम्झी करे अॻियां वधी त कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे। त कई माण्हुनि खे लॻंदो आहे न कि छा हीअ बसि हिते प्रदर्शनी सम्झाईंदा रहूं, मुरली ॿुधाईंदा रहूं, बसि कुझु फ़ाइदो त आहे। लेकिन फ़ाइदो थींदो आहे, आत्माउनि जी उन्नति थींदी रहंदी आहे, तव्हांखे आशीर्वाद दुआयूं मिलंदो रहंदो, फ्यूचर जे लाइ बैंक बैलेंस जमा थींदो। जीअं हिते हिकु ॾींहुं बि जॉब वञो त सोचंदा आहिनि न भई पैसा न कटजंदा, त हिते बि इहा बि बाबा जी जॉब आहे। हिते अचण सां तव्हांजे फ्यूचर बैंक बैलेंस में पैसा जमा थींदा आहिनि, जो नज़र न ईंदा आहिनि लेकिन जमा थींदा आहिनि। त कहिड़ो नशो हुजणो खपे। ॾाढी सुठी सुठी कुमारियूं आहिनि, परंतु पंहिंजो ई नशो चढ़ियल हो। थोरो कमु पढ़ाई में, दुनिया जी पढ़ाई त केॾी कठिन आहे, हितां जी पढ़ाई त केॾी सहज आहे, ॿियनि खे बि वञी करे सेखारिणो खपे। परंतु श्रीमत ते न हलंदा आहिनि न, त पढ़ंदा बि न आहिनि। न खाइण पीअण जी त कमी आहे न, कपिड़ो लटो सभु मिली वेंदो आहे। सिर्फ़ु तव्हांखे रेगुलर अमृत वेलो करिणो आहे, नमः शाम योग करो, बाबा जी सर्विस करो, जो भी प्रोग्राम या जो भी कुछ मिलंदो आहे उन नियम प्रमाण हलंदा रहो। अगरि तव्हांखे लॻंदो आहे कि एॾी चिक चिक आहे त ॿियनि ऑफिसिस में बि वेंदो, हुते बि चिक चिक थींदी, घर में बि चिक चिक थींदी आहे, ससुराल में बि चिक चिक थींदी आहे, लौकिक में बि चिक चिक घटि थोरी थींदी आहे। अगरि हिते बि अगरि कंहिंजे स्वभाव संस्कार ठीकु नथा लॻनि त माण्हू सोचंदो आहे अरे किथे फसी वियासीं। लेकिन लौकिक में बि तव्हांखे कहिड़ा माउ पीउ घर में रखंदा, शादी कराए छॾंदा, या शादी न कंदा त जॉब जा धक्का खाईंदा, हुते माण्हुनि सां चिक चिक न करणी पवंदी। तंहिंखां सुठो हिते त बाबा जी छत्रछाया में आहियो, सेफ आहियो। सेफ्टी कहिड़ी आहे, कुमारनि खे अॼु जी दुनिया में सेफ्टी पर्पस खपे, हिते त डायरेक्ट बाबा जी छत्रछाया में आहियो। हिकु बार बाबा खे चई करे सरेंडर थियो त बाबा रिस्पॉन्सिबल थी वेंदा कि ये कुमारी न, बाबा चईंदा न मूंखे सभु पतो आहे। मुंहिंजो बाबा खे गांव गांव, शहर शहर, विदेश में केतिरा ॿार आहिनि, छा छा था करनि, सभिनि जो बायोडाटा बाबा वटि हूंदो आहे। बाबा सभिनि खे लाइट मां ई ॾींदा रहंदा। त बाबा चवनि था ॿियनि खे बि वञी करे सेखारिणो खपे, परंतु श्रीमत ते हलंदा न आहिनि त पढ़ंदा बि न आहिनि। ॾाढो सुठी सुठियूं कुमारियूं आहिनि, परंतु पंहिंजो ई नशो चढ़ियल हूंदो आहे। थोरो कमु कयो त सम्झंदियूं आहिनि असां ॾाढो कमु कयो, हाणे त ॾाढो कमु करिणो आहे। अॼुकल्ह फैशन में बि कुमारियूं रहियूं आहिनि, हुते त नेचुरल श्रृंगार रहंदो, हिते त केतिरो आर्टिफिशियल आहे, श्रृंगार कंदा रहंदा आहिनि। सिर्फ़ु वार ठाहिण जे में ई केतिरा पैसा लॻंदा आहिनि। ये माया जो पॉम्प आहे। मतिलबु हिते बि तव्हां विधिपूर्वक, मतिलबु जो तव्हांखे बाबा चवनि था उहो कंदा हलो, बसि ॿियो छा करिणो आहे। फॉल ऑफ माया, रावण राज्य, पोइ राइज़ ऑफ राम राज्य। हाणे राम राज्य स्थापना थींदो आहे, परंतु तव्हां महिनत त करो, तव्हां छा ठाहींदव। अगरि पढ़ंदव न त हुते वञी करे पाई पैसे जी प्रजा ठही वेंदो। अॼुकल्ह वॾे वॾे आदमी हुतां जी सभु प्रजा में अची वेंदा। प्रजा में कीअं ईंदो, बाबा चई न, जो सिर्फ़ु ज्ञान ॿुधी सुठो सुठो चईंदा आहिनि। साहूकार माण्हू सिर्फ़ु सुठो सुठो चई पंहिंजे धंधे में लॻी वेंदा आहिनि, ॾाढो सुठो प्रभावित थींदा आहिनि। पोइ छा आख़िरी छा थींदो, हुते वञी करे प्रजा क्वालिटी ठही। प्रभावित माना प्रजा ठहिणु।
है न। त हिन सां तव्हां जज चेक करे सघंदा आहियो कि कहिड़ी प्रजा क्वालिटी आहे, जो धारणा न करे सघंदी, महिनत न कंदी आहे, है न, सिर्फ़ु सुठो सुठो चई करे हली वेंदी। त बाबा सिख चवनि था उहा राम राज्य में जो मेहनत कंदा आहिनि उहे राम राज्य में ईंदा आहिनि। सतयुग में सतयुग जी क्वालिटी वारी आत्मा ई हूंदी आहे, त्रेता वारी क्वालिटी वारी आत्मा न हूंदी आहे। ऐं बाबा चईंदा आहिनि न, देवी देवता बि उन्हनि खे ई चईंदासीं जो उते वञी सुठो पद पाईंदा। सम्झाणी त ॾाढी सहज आहे न। कहानी जे नशे में कोई रहे त बेड़ो पार थी वञे। असां शांतिधाम में वेंदा आहियूं, पोइ सुखधाम में ईंदा आहियूं। बसि यादि कंदे कराईंदा रहणो आहे, तॾहिं ऊच पद पाए सघंदा आहियूं। केॾो सिंपल पुरुषार्थ आहे। असां शांतिधाम जा रहवासी आहियूं, पोइ असां सुखधाम में ईंदासीं। हुन लाइ असांखे वहाँ रहणो आहे, अटेंशन पढ़ाई ते ॾियणो आहे, चित्र हथ में हुजनि। जीअं बाबा जॾहिं लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा हुया त चित्र जेब में पियो रहंदो हुयो। चित्र नंढा बि हुया, लॉकेट में बि हुया। उन्हनि ते सम्झाइणो आहे, इहो आहे बाबा, उन्हनि द्वारा वरसो मिलंदो आहे न, है न। शिव बाबा द्वारा असांखे वरसो मिलंदो आहे। हाणे पवित्र ठहो, बाप खे यादि करो। केतिरी नॉलेज आहे इन मेडल्स में, है न। हाणे पवित्र ठहो, बाप खे यादि करो। इहो बाबा आहे, उन्हनि द्वारा वरसो मिले थो। हाणे पवित्र ठहो, बाप खे यादि करो। केतिरी नॉलेज आहे न इन मेडल्स में, इन्हनि में सॼो ज्ञान आहे। इन्हनि ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। सेकेंड में बाप सां स्वर्ग जे जीवन मुक्ति जो वरसो मिली वेंदो। कोई बि सम्झाए त जीवन पद जो अधिकारी ठही वेंदा, बाक़ी पढ़ाई अनुसार ऊच पद पाईंदा। स्वर्ग में त ईंदा, पिछाड़ी में ईंदा त सही, वृद्धि त थियणी आहे। देवी देवता धर्म ऊच आहे, उहो बि त ठहींदो न। प्रजा त लाखों ठहींदी, सूर्यवंशी ठहिण में महिनत आहे। सर्विस करण वारा ई सुठो पद पाईंदा। उन्हनि जो नाम ई बालो आहे न। कुमारिका आहे, जनक आहे, सुठो सेंटर संभालनि थियूं। कोई खिटखिट न आहे। बाबा चईंदा आहिनि, सी नो इविल, टॉक नो इविल। पोइ बि ईअं ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। ईअं छा अहिड़ा छा वञी करे ठाहींदा जो मञंदा न आहिनि। एतिरी सहज सर्विस बि न कंदा आहिनि। नंढी नंढी बच्चियूं बि सम्झाए सघंदियूं आहिनि, ॿुधाए सघंदियूं आहिनि। बंदर सेना बि मशहूरु आहे न। सीतायूं जो रावण जी जेल में फसियूं हुयूं, उन्हनि खे बाबा छुड़ाइण आया आहिनि। असां सभु आत्मायूं जी पंहिंजी मर्यादाउनि खे उल्लंघन करे रावण जी जेल में फसी वियासीं। बाबा हाणे असांखे छुड़ाइण आया आहिनि। कथायूं त छा ठाहे छॾियूं आहिनि। ईअं कोई वेही सम्झाए, ईअं कोई वेही भाषण करे, बाक़ी सिर्फ़ु चईंदा आहिनि फलानो ॾाढो प्रभावित थियो। पुछो तव्हां छा ठाहिणु चाहींदा आहियो। सिर्फ़ु ॿियनि खे चईंदा इन्हनि जो ज्ञान ॾाढो सुठो आहे। अगरि उन्हनि खां पुछो कि तव्हां छा ठाहिणु चाहींदा आहियो त बसि चईंदा आहिनि ॾाढो सुठो आहे। कुझु सम्झंदा कुझु न आहिनि, इन सां छा फ़ाइदो। त इहे थी वई प्रजा क्वालिटी। जीअं प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट खे जंहिं बि ज्ञान ॾिनो हूंदो, प्रेसिडेंट खे सुठो लॻियो हूंदो त उन जीवन में धारण करे पंहिंजो जीवन श्रेष्ठ ठातई न, त उहो ऊच पद जे अधिकारी थी वेंदा। सतयुग में बि अगरि उहा हाणे धारणा पूर्वक हलंदा हूंदा, बाबा खे यादि कंदा हूंदा, श्रीमत ते हलंदा हूंदा,
ऐं सर्विस बि केॾी कंदा आहिनि, केॾनि खे चईंदा आहिनि न, कहिड़े प्रोग्राम में ईंदा आहिनि। त अहिड़ी आत्मायूं बि ये एग्ज़ाम्पल आहे। ऐं अगरि जीअं प्राइम मिनिस्टर आहे, प्राइम मिनिस्टर बसि सुठो ज्ञान चईंदा आहिनि, लेकिन उहे हलंदा न आहिनि। हाणे केतिरो हलंदा आहिनि उहो त पतो न आहे, लेकिन प्राइम मिनिस्टर त आहिनि न कि ब्रह्म कुमारी आहिनि, लेकिन प्राइम मिनिस्टर सिर्फ़ु सुठो चईंदो आहे, त फ़र्क़ु थी वियो न। ईअं अच्छा, मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। ऐं प्राइम मिनिस्टर हलंदा बि न आहिनि, मतिलबु प्रजा क्वालिटी, मतिलबु कि ॿी के जो कनेक्शन में हूंदा, लेकिन हुन महिनत पंहिंजे पाण खे सुधारण जी महिनत न कंदा। ऐं संबंध संपर्क में ईंदा आहिनि, सिर्फ़ु ज्ञान खे मञंदा ई न आहिनि, सिर्फ़ु हा भई ठीकु आहे, त उहो जीअं उहो त सिर्फ़ु पंहिंजो द्वापर कलयुग जो वरसो वठे। त हिन ज्ञान खे मञंदा बि आहिनि, सम्झंदा बि आहिनि, लेकिन करे न पाईंदा आहिनि। उहो प्रजा क्वालिटी, छोजी चकर जो ज्ञान त सम्झणो पवंदो न, मुंहिंजो बाबा त चइणो पवंदो। हाणे प्राइम मिनिस्टर मुंहिंजो बाबा थोरी चईंदो, त उहो संबंध संपर्क वारो थी। लेकिन अहिड़ी क्वालिटी वारी आत्मा जो मुंहिंजो बाबा चए, हुनखे ज्ञान खे मञे कि हा इहे सत्य ज्ञान आहे, इहे सही ज्ञान आहे, लेकिन पवित्र न रही सघे, त उहो प्रजा क्वालिटी आहे। धारणा जे लाइ मुख्य सारा पारस बुद्धि ठहिण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो, श्रीमती पढ़णो पढ़ाइणो आहे, हद जी साहूकारी जो नशो फैशन आदि छॾे हिकु हिन बेहद जी सर्विस में लॻो रहणो। ॿियो आहे हियर नो इवल सी नो इवल, कोई बि व्यर्थ ॻाल्हियूं न करणियूं आहिनि, कंहिंजी बि कंहिंसां बि प्रभावित न थियणो। इनखे सत्यनारायण जी नंढी कहानी ॿुधाइणी, सभिनि खे सत्यनारायण जी नंढी कहानी ॿुधाइणी। वरदाना नए ज्ञान जी स्मृति सां कर्मेंद्रियनि ते विजय प्राप्त करण वारा मर्ज़ीवा ठहो। जो ॿार पूरो मर्ज़ीवा ठही आहिनि, उन्हनि खे कर्मेंद्रियनि जी आकर्षण न थी सघंदी आहे। मर्ज़ीवा ठहिया था, सभु तरफ़ सां मरी चुकिया, पुराणी आयु समाप्त थी वई। कि तव्हांखे पुछे तव्हांजी एज छा आहे, यादि आहे तव्हांखे? शरीर जी एज ॿुधाईंदो, लेकिन असांखे आत्मा जी एज पतो हुजणी खपे। उन्हनि खे ॿुधाइण लाइ चइणो आहे, लेकिन अंदरि उहो नशो हुजणो खपे। जॾहिं नयो जन्म थियो त नए जन्म नए जीवन में कर्मेंद्रियनि जे वश कीअं थी सघंदा आहियूं? असां त आत्मायूं आहियूं न। ब्रह्म कुमार कुमारियुनि जे नए जीवन में कर्मेंद्रियनि जे वश थियण छा चीज़ हूंदी आहे, हिन जी नॉलेज सां बि परे। शूद्रपन जो जरा बि सांस अर्थात संस्कार काथे अटको न हुजे। स्लोगन आहे, अमृत वेले दिल में परमात्मा स्नेह समाए वठो त कोई स्नेह आकर्षित ही न करे सघे। अव्यक्त इशारो आहे, संगठन में सफलता प्राप्त करण लाइ सदा नम्रचित जे तख़्त ते विराजमान रहो। हिन तख़्त ते वियो, ज़िम्मेवारी जो ताज धारण करो, पोइ भविष्य जी पदवी ठाहियो। तख़्त सां उतरणो न आहे, हिन ते वेही करे कमु करो त सफलता मिलंदी रहंदी। नम्रचित जे तख़्त ते वेही रहो, कि केतिरो बि कड़ो हुजे, छा बि हुजे। असांखे हमेशह धीमी वॉइस, मिठी वॉइस, अंदरि शुभ भावना, शुभकामना स्वरूप थी करे ही हर हिक सां संबंध संपर्क में अचिणो।
इन जे लाइ पहिरियों तव्हांजो पाठ पको करो। हिन सां तव्हांजो संस्कार सभिनि सां गॾु सहज ई मिली वेंदो। कहिड़ी सुठी धारणा आहे न। मतिलबु तव्हां अपसेट थियण ई भुलिजी वेंदो। फीलिंग ॿियनि जी बुरी ॻाल्हियूं सुठी ॻाल्हियूं हिन सां हिकदमि न्यारो थी वेंदो आहे। सुठी असांखे सभिनि सां जीअं न हिकु दुकानदार हूंदो आहे न, उहो कीअं वेंदो, दुकान कीअं हलाए सघंदो आहे। हुन वटि कहिड़ो बि ग्राहक हुजे, कहिड़ो बि स्वभाव संस्कार वारो हुजे, उहो ग्राहक हुनखे 10 गारियूं बि ॾेई वञे त बि उहो छा चईंदो, मैडम 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 ये ॾिसो केॾी सुठी क्वालिटी आहे, कोई ॻाल्हि कोन्हे मैम मैम। केॾो सुठो नम्रता सां अची वेंदो है न। हुनखे भले हुनजी ग़लती बि न हुजे ऐं ग्राहक हुनखे ॿुधाए बि वञे त बि हुनखे त लॻंदो मुंहिंजो धंधो ख़राबु थी वेंदो, हुनखे त चुपचाप सां ई ॻाल्हाइणो आहे। सेठ त बि चई सघंदो, लेकिन जो हुते कमु करण वारो नौकर हूंदो आहे न, हुनजी आवाज़ वॾी न थिए। त असांजो त सेठ ई एॾो चुपचाप मिठो रहंदो आहे, त असांखे एम्प्लॉइज़ खे बि ॾाढो सुठी रीति सां नम्रचित थी करे रहणो खपे। कोई कुझु बि करे, चाहे ज्ञानी या अज्ञानी, तव्हां पंहिंजी धारणा पकी करे वियो तॾहिं संस्कार सहज ई मिली वेंदो ऐं तव्हांखे भविष्य पदवी बि मिली वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।